दादू मां खे अपडेट कंदालू रिपोर्ट करे विया हवदार अली बबर। गुज़िरियल ॾींहुं अॻूणे चेयरमैन यूसी मोहंदर ऐवान सहाफ़त प्रेस क्लब फुलजी स्टेशन जे नायब सदर अब्दुल्ला ख़ान शाहानी जो वालिद रईस दीन मोहम्मद ख़ान शाहानी कराची अस्पताल में फ़ौत थी वियो। सहाफ़ी जे वालिद जे लाॾाणे ते अॼु ॿिए ॾींहुं बि सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि सहाफ़ियुनि शाहानी बिरादरी जे माण्हुनि पारां ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। उन मौक़े ते चीफ सरदार चाकर ख़ान शाहानी, पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले दादू सदर MPA पीर मुजीबुल हक, इमदाद हुसैन दावच, अवामी सोशल वेलफेयर अॻवान सरदार आशिक अली ज़हूर, सरदार गुलाम अली ख़ान शाहानी, रईस शाहनवाज ख़ान चांडियो, सीनियर सहाफ़ी गुलाम सरवर पहवर, सीनियर सहाफ़ी गुलाम हैदर पहवर, सहाफ़ी हवदार अली बबर, सिकंदर अली पहवर, जनरल सेक्रेटरी ऐवान सहाफ़त प्रेस क्लब सिगा अॻवान गुलाम मुस्तफ़ा सुमरो ऐं ॿियनि ॻोठ दीन मोहम्मद शाहानी में पहुची मरहूम जे पोयरनि सां ताज़ियत कई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त मरहूम नेक मर्द इंसान हो, हिन हमेशह ग़रीब मिसकीननि जो साथ ॾिनो। तोड़े जो मरहूम ॻोठ जो चङो मुड़ुसु हो, तॾहिं बि हू हमेशह ग़रीबनि मिसकीननि खे सीने सां लाहे पंहिंजाइप वारो प्यारु ॾींदो हो।